घोसपुर में नारायण नाथ की रिपोर्ट मूजिब घोसपुर भरसा 8 ॾींहं अॻु जमाल थाणे जी अदगोट मौलवी गुलाम रसूल बिजाणी वारे इलाइक़े में अणॼातल हथियारबंदनि हथां अगवा थियल घोसपुर वासी चैन पोरितन हादी खुदाबख्श टांवरी फ़कीर अलहरिनो टांवरी सजन मीराणी नूरदीन बालकानी की बाज़ियाबी लाइ संदसि वारसनि इलाइक़े जी सिविल सोसाइटी तरफां मेन इंडस हाईवे ते गढ़ी लाड़ो वारे इलाइक़े में टायर सारे धरणो हणी रोड ब्लॉक कयो वियो आहे। धरणे सबबि पंजाब खां सिंध ॾे ईंदड़ वींदड़ ट्रैफ़िक मुअतल थी वई आहे। आवाम सख़्त मुश्किलातुनि जो शिकार। ॿिए तरफ़ मुज़ाहिरीन पारां नारेबाज़ी करे मुग़विन जी तुर्त बाज़ियाबी जो मुतालबो कयो वियो आहे। रब्ता करण लाइ ॾिसंदा रहो DDN वेब न्यूज़ घोसपुर।